असली तंग कयो सैयारा सैयारा करे ॿारनि वईमान कल रात जो ॾिसण हुयो छा खेल में मूंखे इहो ॿुधायो जो कुत्ते वांगुरु रोई रोई कुत्ते जहिड़ा हाल था कयो पिया। मां हुते कम में थी मरे त हथु वराईंदवसि न, पीउ हुते दुकान ते मरे पियो तो ग्राहकनि सां एॾो मथो थो हणे त तव्हांखे ॾिसणी अथव सैयारा। हुयो छा खेल में जेॾी महिल ॾिसी बुशेट सां ई ॿधी छोकिरीअ खे गाॾीअ ते विहारे हीअं धका पोइ करसि हीअं धका पोइ करसि। मूं हा तुकू थो खावई हुते पी पी करे केरु रही थो पियो एक्सीडेंट थो करावी तो शौरीअ जे पोइ पागल थी मारेसि पियो पंहिंजे पीउ खे चंड्रो मो निभागो। रोमेंटिक मूवी आहे रोमेंटिक पतो अथो प्यार थींदो छा आहे। हे जेको माउ पीउ तव्हांखे एॾा हॾ हणी करे वॾो थो करेव ऐं तव्हांजे शोरनि छोरियुनि जे पुठियां ईअं ड्रिपियूं चढ़ाए करे वञी वियो था थिएटरनि में ईअं कुते वांगुरु लेटी लेटी लेथरियूं पायूं रो था पिया थिएटरनि में सॼो ईअं इंस्टाग्रामूं रीलियूं ईअं भरे रखियूं अथव हिन मूवी चढ़ी वियो आहे। अॼुकल्ह जे ॿारनि खे पूरो अंधु चढ़ी वियो आहे। उहो छोकिरीअ खे वेसर जी बीमारी थी वई अथसि तॾहिं बि हिते शुरो खणी खाधई शौरीअ जे करे। हिते माउ तुर कुझु विसरी थी वञेव त उन्हनि खे सुबुह साण तव्हां ॻाल्हाइण था लॻो अहिड़ा धड़का था ॾियो की मम्मी भुलिजी थी पई हे थी करी हो थी करी। असांखे त जबकि 100 कम हूंदा आहिनि न शौरियुनि जे पुठियां ईअं हलनि था बाइकियूं हलाए करे।